बुरे वक़्त में इंसान खे छा करणु घुरिजे। बुरो वक़्तु त सभ खां पहिरियों जॾहिं अमीर जे मथां ईंदो आहे त अमीर खे पाड़े वारा बि सहारो ॾियण जे लाइ क़रीब ईंदा आहिनि। ग़रीब जे मथां ईंदो त ग़रीब खां हिकु हिकु थी निकिरंदो वेंदो। मां इहो उन्हनि खे लेक्चर थो ॾियां जेके बुरे हालात में गुज़रनि था। बुरो वक़्तु बि इंसान जे मथां लाज़िम अचे छो त इंसान खे उन में पहचान मिलंदी आहे पंहिंजनि ऐं परावनि जी ऐं पाड़ेसरनि जी। यादि रखो जेको तव्हांजे मथां बुरो वक़्तु आयो आहे न त ईअं अलाह तव्हांखे जल्दी उन बुरे वक़्त मां कढंदो। सभ खां पहिरियों त मां हिकु तव्हांखे वज़ाइफ़ ॾींदुमि जेको आज़माइल वज़ाइफ़ आहे। अलाह पाक जे फज़ल ऐं करम सां इंशा अल्लाह तबारक अल्लाह तव्हांजो उहो बुरो वक़्तु आहिस्ते आहिस्ते तव्हां अखियुनि सां ॾिसंदो टरंदो वेंदो। बुरे वक़्त में ग़रीब जे लाइ त अल्लाह खां सवाइ कोई बि न हूंदो आहे। ग़रीब मिस्किन खां हिकु हिकु थी निकिरी वेंदो आहे। अञा हुन ते इल्ज़ाम हणंदा आहिनि त ड्रामो थो करे, ड्रामा ई अथई। ऐं अमीर जे मथां जॾहिं बुरो वक़्तु ईंदो आहे न, अमीर खे हर कोई पाड़ेसरी बि सहारो ॾियण लाइ ईंदो। छो त अञा अथसि न पोइ हिते माल मिल्कियत अञा अथसि न। अमीर सां जेका सदा हणंदो उनजी उहा पूरी कंदा। छो त उन्हनि खे ख़बर आहे पोइ हिते माल मिल्कियत ज़मीन जायूं अथसि। असां जेकॾहिं हिन सां थोरी हेल्प कंदा त असांजी वरी सुभाणे हिन में घणी जी हेल्प आहे। मतिलब खां अलावा को कंहिंखे सहारो न ॾींदो आहे। जेकॾहिं कोई तव्हांखे सहारो ॾिए बि न त सम्झो उहो हिकु इंसान जे रूप में फ़रिश्तो आहे। जेको इंसान थी करे तव्हांखे सहारो ॾियो न त सम्झो त हिकु इंसान जे रूप में फ़रिश्तो आहे। रब जो कसम मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। छो त ग़रीब मिस्किन खां हिकु हिकु थी निकिरंदो हलियो वेंदो आहे। उहो ग़रीब पंहिंजे पाण खे पंहिंजे शहर में रही करे बि अजनबी सम्झंदो आहे। चवंदो आहे बसि दुनिया मुंहिंजी जेका हुई सो हली वई, हाणे मूंखे कुझु बि न मिलंदो। मुंहिंजो इहा ॻाल्हि ॾिस न, मां जेका तव्हां सां ॻाल्हि कया थो हिन ते अमल कयो। जंहिंजे मथां महिल बुरो वक़्तु हले थो, अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़, इहे ॿ अल्फ़ाज़ आहिनि। जेको इंसान हिनखे कसरत सां पढ़ंदो, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां पंहिंजो अखियुनि सां पाण ॾिसंदो त मुंहिंजो बुरो वक़्तु आहिस्ते आहिस्ते मूंखां टरंदो थो वञे। यादि रखो, बुरे वक़्त में सहारो वठो त अल्लाह जो वठो। अल्लाह जो सहारो वठंदो न त रब्बुल आलमीन तव्हां ॾे तवजो कंदो। रब चए थो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। बुरे वक़्त जी हालात में अचो अल्लाह जी दरबार में, जेको रब खां तौबा ताइब कयो, अल्लाह खे चओ या अल्लाह मूंखां जेका ख़ता थी आहे सो मूंखे माफ़ु कर, मां बेख़बर आहियां। मूंखां जेका ग़लती थी हुन जेका ख़ता थी आहे, जंहिं ख़ता जे सदके मूंखे मुंहिंजे मथां बुरो हालात अची वियो, बुरो वक़्तु अची वियो, मूंखे माफ़ु कर या अल्लाह। बहरहाल बाद में तव्हां ॾिसंदो अल्लाह जा रंग तव्हांखे अखियुनि सां ज़ाहिर थींदा। बुरे वक़्त में अल्लाह जो सहारो वठो। बुरे वक़्त में अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़ जेतिरो थी सघे न कसरत सां इंशा अल्लाह तबारक अल्लाह आज़माइल आहे। ख़ुदा जो कसम तव्हांजे मथां जल्दी जेको बुरो वक़्तु आहे न इहो टरी वेंदो। अल्लाह लतीफ़ अल्लाह लतीफ़। जज़ाकल्लाह ख़ैर। मां